नए माली साल जी 17,500 अरब रुपयनि खां वधीक जी बजट पेश कई पई वञे। पघारुनि में 10 ऐं पेंशन में 7 सैकड़ो इज़ाफ़े जो इम्कान। दिफ़ाई बजट लाइ 3,000 अरब रुपया रखण जी तजवीज़। हुकूमती ओगाणनि में इज़ाफ़े लाइ 220 अरब रुपयनि जा नवां टैक्स हणण जी तयारी। सूबाई तरक़ियाती मनसूबनि लाइ 2,218 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतूं तरक़ियाती बजट में 1,046 अरब रुपयनि जी बचत कंदियूं। पंजाब जे तरक़ियाती बजट में 701 ऐं सिंध जी तरक़ियाती फंडनि मां 110 अरब रुपया कटौती करण जी तजवीज़। दिफ़ा ऐं घरू वज़ारत खां सवाइ को बि नओं तरक़ियाती मनसूबो शुरू न थींदो। टैक्स रेवेन्यू टारगेट 15,267 अरब रुपया मुक़रर करण जी तजवीज़। नॉन टैक्स रेवेन्यू जो टारगेट 2,767 अरब रुपया रखण जो इम्कान। माली साल 2026-27 लाइ मुल्की माशी तरक्की जी शरह 4 सैकड़ो मुक़रर करण जी तजवीज़। महांगाई जी शरह 8.2 सैकड़ो ताईं महदूद रखण जो टारगेट। पेट्रोलियम लेवी मां 1,727 अरब रुपया उगाड़ी करण जो टारगेट मुक़रर। कर्ज़नि ते व्याज जी अदायगी लाइ 7,824 अरब रुपया मख़सूस करण जी तजवीज़। बजट में पघारदार तबके खे नुमाया रिलीफ मिलण जो इम्कान। सूबाई हुकूमतनि ईंदड़ 3 सालनि ताईं वफ़ाक़ी ख़र्चनि लाइ इज़ाफ़ी फंड ॾियण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। सूबनि खे 2026 ईस्वी खां 2028 ईस्वी ताईं हर साल 8,200 अरब रुपया NFC एवार्ड मां शेयर करण जो इम्कान। सूबा 3 सालनि दौरान मजमूई तौर 3,500 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾींदा। इज़ाफ़ी रक़म वफ़ाक़ खे स्ट्रेटेजिक ऐं अहम क़ौमी ख़र्चनि लाइ इस्तेमालु करण जो इख़्तियार हूंदो। FBR जे इज़ाफ़ी टैक्स ओगाड़नि जो वॾो हिसो वफ़ाक़ पाण वटि रख सघंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में नए माली साल जी वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब काबीना खे बजट बाबति ब्रीफिंग ॾींदो। सिंध में पाणी जी मजमूई खोट 48 सैकड़ो पहुची वई। कोटड़ी बैराज ते सूरत हाल संगीन। गुड्डू बैराज वटि 47, सखर बैराज ते 41 ऐं कोटड़ी बैराज ते 62 सैकड़ो पाणीअ जी खोट रिकॉर्ड। पंजाब तरफ़ां तकरारी सीजे केनाल मां 16,500 ऐं TP लिंक केनाल मां 10,745 क्यूसेक खणत जो सिलसिलो बरक़रार। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर अमरीका ईरान मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई चुको आहे। ईरान सां हिन हफ़्ते मुआहिदे जो इम्कान ऐं ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि। मुआहिदे ते सही यूरोप में थियण जो इम्कान ऐं JD वैंस शरीक थींदो। मुआहिदे ते सही करण खां पोइ हुर्मुज़ सामूंडी लंघ खे खोलियो वेंदो। अमन मुआहिदे में पाकिस्तान बहितरीन किरदार अदा करे रहियो आहे। ईरान तरफ़ां अमरीका सां कंहिं बि मुआहिदे ताईं पहुचण जी तरदीद। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान मुआहिदे जे नुक़्तनि जो जाइज़ो वठी रहियो आहे। इम्कानी मुआहिदे ते को बि क़तई फ़ैसिलो नाहे कयो वियो। ईरान पंहिंजी रेड लाइन ते क़ाइमु आहे। जॾहिं इख़्तियारियूं कंहिं नतीजे ते पहुची वेंदियूं त हुकूमत बाज़ाब्ता ऐलान कंदी। पाकिस्तान ऐं क़तर टाकरे जे अमल में फ़ाल किरदार अदा करे रहिया आहिनि। गिलगित बल्तिस्तान जी पार्लियामानी पार्टी हुकूमत साज़ी बाबति फ़ैसिलनि जो इख़्तियार पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॾेई छॾियो। गिलगित में पीपल्स पार्टी मरकज़ी जनरल सेक्रेटरी नेयर हुसैन बुखारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी गिलगित बल्तिस्तान जी पार्लियामानी पार्टी जो इजलास। पार्लियामानी पार्टी जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम ऐं पार्टी जे मुफ़ाद में जेको बि फ़ैसिलो कंदो उहो क़बूल हूंदो। नवाबशाह में ज़मीनी तकरार तां हथियारबंदनि 2 शागिर्द भाइरनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। लांडी स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में अरसलान जमाली ऐं सरमद जमाली गोलियुनि जो खाॼ इलाइक़े में दहकाओ।
मीरपुर माथिले में कोलाची बिरादरी में जेड़े दौरान मुबैना तौर एक ॼणो क़तल। ॻोठ ख़ैर मोहम्मद कोलाची में घिटीअ जे लंघ तां झेड़े दौरान ख़ैरुद्दीन कोलाची दम धणी हवाले कयो। ॿारड़नि जी जिबरी पोरे ख़िलाफ़ आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध में केतिराई ॿारड़ा सिरनि बठनि होटलनि वर्कशॉपनि तोड़े ॿियनि हंधनि ते जिबरी पोरियो कढण ते मजबूर। कानून साज़ी बावजूद ॿारड़नि खां जिबरी पोरियो वठंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी। शहदाद कोट में 4 ॾींहनि खां बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सेप्को ऑफिस अॻियां धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त कुबे सईद ख़ान ऐं कच्चे पुल वटां बिजलीअ जूं तारूं चोरी थियण सबबि 4 ॾींहनि खां बिजली बंदि आहे। बिजली न हुअण सबबि शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। चूंडियल नुमाइंदनि तौरु सेप्को अमले को बि नोटिस न वरितो आहे। ऐं फुटबॉल वर्ल्ड कप जी मैच में ॾखण कोरिया दिलचस्प मुक़ाबले खां पोइ चेक रिपब्लिक खे शिकस्त ॾेई छॾी।